अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा तव्हांखे ख़बर आहे आचर जो असुल नालो छा आहे? जेकर न त असां तव्हांखे ॿुधाईंदासीं हिन वीडियो जेके तव्हां अॼु ताईं फिल्मुनि में ड्रामनि में आचर जे नाले सां तक़रीबन ॾिसंदा आया आहियो। मशहूरु माने किरदारु आचर जे नाले सां वॾी मशहूरु थियो। उनजो नालो सैयद निसार शाह आहे। या नाज़रीन जेके तव्हां आचर जे किरदार में ॾिसंदा आया आहियो उनजो नालो सैयद निसार शाह आहे। ऐं हुन पंहिंजी ज़िंदगीअ में 150 खां वधीक फिल्मूं कयूं ऐं तक़रीबन 100 खां वधीक स्टेज ड्रामा शो कयूं। पहिरियों त उहो साइड रोल कंदो हो, पोइ मेन रोल हुनखे हिकिड़ो विलन जो मिलियो, उन खां वधीक माण्हू साराह कई, उनखे वॾो साराहियो। तंहिंखां पोइ उहो किरदारु मेन कंदो रहियो। कंहिं शो में पाण ॿुधायो त चयो अक्सर मूंखे माण्हू तनक़ीद कंदा रहंदा हुआ छो जो मां दाड़ेनि जा रोल कंदो हुउसि। त माण्हू चवंदा हुआ तव्हां दाड़ेनि जा रोल था कयो त माण्हू तव्हांखे ॾिसी दाड़ियल था थियनि। पर हुन चयो मूंखां अॻु में कुझु दाड़ियल हूंदा हुआ, पर उहे कंहिंजा ॿिया इलाही दाड़ियल हूंदा हुआ, पोइ उहे कंहिंखे ॾिसी थिया, कहिड़े किरदार खे ॾिसी थिया। मां किरदारु कंदो हुउसि,